जिन ग़रीबनि लाइ तूं आवाज़ उथारी थो उहे त तुंहिंजा सॼण आहिनि, पर हिते जेकी ताक़तवर आहिनि उन्हनि सभिनी खे तूं पंहिंजो दुश्मन पियो बणाए। कतिन ग़रीबनि में आहे सुञाती छा? परे हट, मां तोखे नथी सुञाणा। उन ॾींहुं वारो ककर जेको रस्ते ते मिलाओ। ख़बर आहे राज़न, मूंखां वधीक कावड़ मंसूर खान जे मथां तोखे कावड़ आहे। पर तुंहिंजी हिकु मजबूरी आहे, ताक़त बि घटि आहे। इन जे करे थो करी जो तूं ख़ानदान जो वॾो न आहीं, पर मां वॾो आहियां वॾो। उन पर्दे जे पोयां लिकल आहे ऐं असांखे उन जी पूरी ॼाण न आहे। असांजे साम्हूं नथो अचे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी अपडेट्स सां शेयर कंदा हलूं। दुलाब ड्रामे जी अचण वारे एपिसोड में आख़िर छा थींदो? पहिरियों ॻाल्हि दोस्तो, जेको कामरेड मंसूर खान आहे उन खे पंहिंजी माउ वेही करे एतिरो पुरसकून सां सम्झाईंदी त तूं पंहिंजे गुस्से ते कंट्रोल कर पुट, न तूं भागी छॾाईंदे ऐं तुंहिंजे गॾु जेको एजेंसियूं लॻल बि हूंदियूं तूं गुम थी वेंदे। जिन हक़ लाइ आवाज़ उथारी भागी थिया उहे या त जेल में आहिनि या मारिजी आहे, यानी हू इमरान खान जे नाले चई रही आहे त इमरान खान ते मैसेज ॾियणो पियो वञे। ॿी ॻाल्हि दोस्तो, ककर ॾिसी वठंदो आहे ऐं जेको मुराद वारनि जी भेण खे उन सां मुलाक़ात कंदो आहे, उन सां इश्क जा पेज लड़ाइण जी कोशिशि कंदो आहे। उहा इन खे लिफ्ट नाहे ॾींदी, लेकिन ककर पंहिंजी पूरी कोशिशि कंदो आहे। हुनखे ख़बर न आहे त ककर केरु आहे, लेकिन ककर खे त ख़बर आहे हीअ फलाणी आहे त दुश्मन जी न्याणी आहे, त इन सां इश्क लड़ायां ऐं पंहिंजा बदिला हक़ हिसाब सिधा कयां। ऐं हू लिफ्ट नाहे ॾींदी। ऐं ॿी तरफ़ त जेको यानी रहज़न आहे उहो शाहनवाज़ सां मुलाक़ात कंदो आहे ऐं शाहनवाज़ उन खे पुरसकून ऐं ठॾे दिमाग़ सां सम्झाईंदो आहे त मंसूर खान जनूनी माण्हू आहे, हू मूंखां वधीक तोखे न वणंदो आहे, तूं उनखे पसंदि न कंदो, हू वरी तोखे बि पसंदि न कंदो ऐं तूं इन करे उनखे पसंदि न कंदो, तूं उन जेतिरो ताक़तवर न आहीं, हू तूं हुनखां कमज़ोर आहीं, तोखे उन जेतिरो ताक़तवर थियणो पवंदो। जॾहिं तूं मारींदे मुराद खे पोइ तूं ताक़त में अची वेंदे, पोइ मंसूर खान जो मुक़ाबिलो करे सघीं थो, न त मंसूर खान तोखे गुम कराए छॾींदो। ऐं ॿी तरफ़ दोस्तो, पंहिंजे भाइरनि खे सोटनि खे ख़ासि करे सोढल खे सम्झाईंदो त मुराद त बाबा मूंखे ख़बर आहे घर जो वॾो मां आहियां, तूं त कर न कर, तूं त पंहिंजी सलाहूं ॾेई थो हीअं कयूं हू कयूं, अॻिते घर खे कीअं हलाइणो आहे उहो मुंहिंजे मथां वज़न आहे, थोरो सब्र कर, इहो मां सम्झी सघां थो, तूं घर जो वॾो न आहीं। सोढल खे ॾाढो सुठे नमूने सां जेको आहे मुराद सम्झाईंदो त दुश्मन सां कीअं विहणो आहे, घर कीअं हलाइणो आहे, अॻिते छा करिणो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंसूर खान जे गॾु जेको चरियो घुमंदो थो वठे, तव्हां ॾिठो इहो एजेंसी जो माण्हू हूंदो आहे जेको मंसूर खान जी CID लाहींदो आहे। छाजे करे हू शहद जेको आहे न हुन हिकु शहदाइन जी टीम ठाहे छॾी आहे मंसूर खान, त जेको ग़रीबनि ते ज़ुल्म कंदा आहिनि त हुननि खे अगवा कराए उन्हनि खां कुटाईंदो आहे, यानी हिकिड़ी एजेंसी ठाही आहे हुन बाग़नि जी ऐं उहा पुलिस खे ख़बर पइजी चुकी आहे। हीअ एजेंसी जो माण्हू इन जी जेको आहे जांच करे थो, तमामु जल्द मंसूर खान लाइ बि मुसीबत अचण वारी आहे ऐं ज़ाहिर ॻाल्हि जेको हक़ जे लाइ आवाज़ु उथारींदो आहे उहो मारियो वेंदो आहे। मंसूर खान जो दुआ कयो त आख़िरी एंड भलो रखनि, जे मारियो वेंदो आख़िरी एंड में त हीअ बि ज़हर ज़िंदगी वांगुरु थी वेंदो ड्रामो। दोस्तो असांजी अपडेट कल्ह न अची सघी, इन जे करे कुझु मजबूरी हुई, अॼु हाज़िर थियाऊं। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।